सखर में मुतालबनी में नितालाए हाईवेज मुलाजमन के वरे अंग लबे महरान खान चीफ इंजीनियर सखर डी ऑफिस ताईं हाईवेज एम्प्लॉइज यूनियन CBA सिंध सखर रीजन पारां एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शामिल हाईवेज मुलाजमन के हथनि में ॻाढ़ा झंडा ऐं बैनर हुआ जिन मथां मुतालबनि जे हक़ में नारा लिखियल हुआ। रैली में शामिल मुलाज़िम जायज़ हक़ ॾियो, महांगाई ख़त्म कयो जा नारा पिण हणंदा रहिया। चीफ इंजीनियर ऑफिस में याददाश्तनामो जमा कराईंदे 1 महीने अंदर मसला हल कराइण जो टाइम ॾिनो वियो। इन मौक़े ते हाईवेज एम्प्लॉइज यूनियन CBA सिंध जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल गुलाम कादिर अहीर, मरकज़ी चेयरमैन मोहम्मद मोरियल पंवर, सखर रीजन जनरल सेक्रेटरी ज़ाहिद हुसैन लाशारी ऐं ॿियनि अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे ऐं मुज़ाहिरीन खे मुख़ातिब थींदे चयो त असांजा जाइज़ मसला हल नाहिनि थिया, जंहिं सबबि हक़नि जे हासिलात लाइ पुरअमन एहतजाज जारी आहे। जेसीं ताईं मुतालबनि ते अमल न थींदो जिदोजहद जारी रहंदी। जेकॾहिं सिंध हुकूमत असांजे जाइज़ मुतालबा भर्तियुनि जा अख़्तियार हाईवेज खाते जे सेक्रेटरी समेत सब इंजीनियर हवाले कया वञनि, टाइम स्केल जूनियर मुलाज़मनि खे प्रमोशन ॾियण सां गॾु रिटायर्ड मुलाज़मनि सां इंसाफ़ कयो वञे। रैली में सखर लाड़काणो डिवीज़न सां तालुक़ रखंदड़ यूनियन अॻवाननि दिलशाद अली, गुलाम नबी लाशारी, अयाज़ हुसैन अहीर, गुलाम शबीर भुट्टो, हाफ़िज़ गुल हसन ऐं ॿिया पिण शामिल हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।